अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। अॼु असांजी जुमे जो ॾींहुं ऐं 15 मई। अॼु अहम मौज़ू आहे दिलि जे बारे में। तव्हांखे दिलि आहे न अंदरि? अॼु असांजो मौज़ू आहे दिलि। अलाह ताला क़ुर पाक में जेका बि ॻाल्हि करे थो दिलि लाइ करे थो, ऐं असांखे सम्झ में इहो थो अचे त हीउ जेको दिमाग़ु आहे सभु कुझु उहो थो करे। जेकॾहिं मां हिन ते हथु थो रखे, हिन खे फेरायां थो गुलोब खे, त तव्हां चवंदो हिन जो दिमाग़ु ऑर्डर कयो आहे हथ खे। न, बल्कि एक्चुअली मां तव्हांखे ॾेखारियां थो साइंटिफिकली ऐं क़ुर मां बि त असलु जेको दिमाग़ु आहे, सोच, मेमरी, डिसीशन मेकिंग सभु दिलि थी करे। ब्रेन बि इन हिकिड़ो आर्गन आहे जीअं हथु आहे, उनजो कमु आहे त हितां करंट वञे थो दिमाग़ खे, पोइ उहो दिमाग़ु उतां नर्वस सिस्टम सां ऑर्डर थो करे त उथी बीह वेही रहो, हथ खे हीअं कर, हीअ ॻाल्हाए हू न ॻाल्हाए। क़ुर पाक में रब फरमाए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यौम ला यनफ़उ मालूं वला बनून। चए थो क़यामत जे ॾींहं ते तव्हां ईंदव न त तव्हां खां जेको तव्हां चवंदोसीं मां हेतिरो रईस थी आयो आहियां, मूं वटि हेतिरी प्रॉपर्टी आहे, अलाह चवंदो इहो मां काउंट कोन थो कयां। वरी बनून चवंदासीं मुंहिंजा हेॾा पुट आहिनि, पोटा आहिनि, हेॾो मुंहिंजो ख़ानदान आहे, मुंहिंजा हेॾी वोटर आहिनि हेॾा, अलाह चए थो इहो बि काउंट नथो कयां। इल्ला मन आतल्लाह बिक़ल्बिन सलीम, अलाह ॾिसंदो तूं दिलि तुंहिंजी कहिड़ी आहे। ऐं क़ुर पाक में अजीब ॻाल्हि आहे त दिलि जा 35 हालतूं आहिनि। तंहिंमां कल्बिन सलीम छाखे थो चए? चए थो जेको कल्ब सलीम खणी ईंदो उनखे मां जन्नत में मोकिलींदुसि। कल्ब सलीम 10 क़िस्म आहिनि क़ुर में। कल्ब सलीम उन्हनि मां को बि हिकिड़ो बि तव्हां वटि हूंदो त तव्हां जन्नत में वेंदव। वरी इन जे मुक़ाबले में कल्ब ग़लीज़ जेको सलीम न आहे, उन जा वरी 25 क़िस्म आहिनि। जेकॾहिं उन्हनि मां को बि हिकिड़ो बि तव्हां वटि हूंदो त तव्हां जहन्नम में वेंदव, जन्नत में कोन वेंदव। अॼु असांखे हाणे सवाल थो पैदा थिए त आख़िर इहो दिलि ते ज़ोर छो आहे? क़ुर बि चए थो त ला यकुलून कुलूब ला यकुलून बिहा, दिलियूं अथनि जंहिंसां अकुल कोन अथनि। माना पोइ दिमाग़ ऐं दिलि जो फ़र्क़ु कहिड़ो आहे? हाणे अचूं था पहिरीं साइंटिफिकली। चए थो यूअर हर्ट कैन थिंक, माना हीअ जेका तव्हांजी दिलि आहे असल में सोच इहा ई थी करे। साइंटिफिकली हे ॾिसो, हाणे हे थो चए त हर्ट सेंड्स मोर मैसेजिस टू द ब्रेन देन द ब्रेन सेंड्स टू द हर्ट। चए थो सभई जेके मैसेजिस आहिनि इहा दिलि थी दिमाग़ खे मोकिले, त हे कर, हे खणो, हे खणी रखो, हिन खे छॾ, हीअ उथी बि, हेॾे वञ, हीअ कर, या हीअ ॻाल्हाए। इहा दिलि ॾसींदी आहे दिमाग़ खे त हींअर हीअ लफ़्ज़ चवां थो मां हैदराबाद वञा थो, त इहो दिलि फ़ैसिलो कयो ऐं इहे इंस्ट्रक्शन ॾिनई दिमाग़ खे, ऐं दिमाग़ वरी उहे लाथा आहिनि नर्वस सिस्टम में, जो जॾहिं मां ॻाल्हायां थो त उहो आवाज़ थो निकिरे। चए थो त इहे अंग्रेज़ीअ में आहे द अपवर्ड फ्लो अप्रोच 80% ऑफ द फाइबर्स इन वेगस नर्व कैरी इंफॉर्मेशन, यानी जेके नर्व्स आहिनि 80% इहो दिलि मां इंफॉर्मेशन दिमाग़ ॾे खणनि थियूं, ऐं दिमाग़ मां हेठि तमामु इंफॉर्मेशन घटि थी वञे, रुॻो हेॾे मथे वञनि था इंस्ट्रक्शन्स। चए थो त विदिन द ह्यूमन हर्ट लाइज एन एस्ट्रॉन नेटवर्क रफली 40,000 न्यूरॉन, माना दिलि में 40,000 न्यूरॉन आहिनि, ऐं जेके आहिनि इनखे चइबो आहे कार्डिक नर्वस सिस्टम। द लिटिल ब्रेन, हीअ जेका दिलि आहे या ख़ुदि ब्रेन आहे, ऑपरेट्स इंडिपेंडेंटली प्रोसेसिंग इंफॉर्मेशन सेंडिंग सिग्नल्स टू द ब्रेन एंड अदर पार्ट ऑफ द बॉडी। इहा माना दिमाग़ ॾे तव्हां सिग्नल्स मोकिले थी। हे आहे दिलि जे अंदरि नर्वस सिस्टम जो, ॾिसो सॼो सिस्टम आहे। हीअ आहे दिलि जंहिंमें तव्हांजी मेमरी बि इन में आहे, माण्हुनि जा नाला बि तव्हांजा इन दिलि में आहिनि, तव्हां जेको सोचो था उहो दिलि में आहे। बुराई करण बि उहा दिलि फ़ैसिलो थी ॾिए, नेकी करण जो दिलि फ़ैसिलो। तंहिं करे मूं तव्हांखे ॾसियो न त अलाह चयो आहे जेको कल्ब सलीम खणी ईंदो उहो जन्नत में वेंदो। मां तव्हां खां ॾोखड़ ऐं तव्हां खां ख़ानदान कोन पुछंदुसि। कल्ब सलीम जा 10 अलाह ताला स्टेट्स ॾिना आहिनि क़ुर में, जेको अॼु ॾेखारियूंसि आहे। वरी कल्ब ग़लीज़ आहे जेको उन में वरी 25 क़िस्म आहे, हिकिड़ो बि तव्हांजे दिलि में उहो क़िस्म हूंदो त तव्हां जन्नत में न वञी सघंदव। चए थो रिसर्च फाउंड दैट द हर्ट्स न्यूरल सर्किट्स आर केपेबल ऑफ प्रोसेसिंग सेंसरी एंड मेकिंग डिसीशन्स, माना दिलि में जेके सेंसर सिस्टम आहे सॼा डिसीशन उहा थी करे। इवन बिफोर द ब्रेन इज़ इवन अवेयर ऑफ द चेंज इन बॉडीज़, माना दिमाग़ खे पोइ थी ख़बर पए त मूंखे छा करिणो आहे, पहिरीं दिलि फ़ैसिलो करे थी, पोइ दिमाग़ ॾे मोकिले थी। अच्छा, चए थो त जेके माण्हू दिलियूं मटाइनि था, हार्ट ट्रांसप्लांट थियनि था, त चए थो मां हाणे इहो आहे अंग्रेज़ी में ॿुधायां थो। चए थो त जेके हार्ट ट्रांसप्लांट वारा जेके उन्हनि ॾसियो आहे त जेकी पर्सनैलिटी में चेंज अची थी वञे, पराई दिलि जो लॻाइनि था त न्यू प्रिफरेंसिस, आदतूं मटिजी थियूं वञनि, हैबिट्स मटियूं, ऐं
इवन मेमरी सीम लिंक टू द डोनर्स, ऐं हुनखे अहिड़ा नवां नाला यादि था अची वञनि जेके हुन सुञाणे कोन थो उन्हनि खे। एंड सम के डिस्क्राइब रिसिपेंट सडनली इंजॉइंग फूड्स आर म्यूज़िक दे पीरियड डिसलाइक, ऐं ओचितो हुनखे के गाना वणणु शुरू थिया अथनि, म्यूज़िक जेके पहिरीं कॾहिं हुन ॿुधियूं बि कोन हुयूं ऐं हुनखे वणंदियूं बि कोन हुयूं, ऐं इहे एक्सपीरियंसिस फील थो करे जंहिंजी दिलि मटी। माना इहे दिलि में आहिनि सॼी मेमरी। पढ़ाई तव्हां मेमरी लॻाई त जेके स्टोरेज वारियूं शयूं उहे ट्रांसफ़र तव्हांखे थी थियूं वञनि, बाक़ी नवां जेको तव्हां सोचो था उहे त दिमाग़ खे कंदो। त चए थो त हार्ट फील्स थिंग्स बिफोर द ब्रेन, माना दिलि जेका आहे सो ब्रेन खां अॻु में फ़ैसिलो थी करे। चए थो त एक्शन्स इन द फिज़िकल हार्ट प्रीसीड एक्शन्स बोथ बॉडी एंड ब्रेन। चए थो जेको फ़ैसिलो दिलि करे थी पोइ इहो फ़ैसिलो इम्प्लीमेंट ब्रेन थो करे, बॉडी बि करे थी। हाणे तंहिंजे करे हार्ट इज़ मोर पावरफुल देन द ब्रेन। जेका आहे दिलि आहे इहा वधीक कॉम्प्लिकेट पावरफुल आहे। द हार्ट इज़ अबाउट 100,000 टाइम्स स्ट्रॉन्गर इलेक्ट्रिकली, माना हिन में जेके इलेक्ट्रिक करंट आहे ब्रेन खां 100,000 दफ़ा वधीक आहे, ऐं अप टू 5,000 स्ट्रॉन्गर मैग्नेटिकली, ऐं 5,000 दफ़ा हिन जेको मैग्नेटिक नर्वस सिस्टम आहे ब्रेन खां वधीक आहे। माना हीअ दिलि कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे, सॼो फ़ैसिलो इहो थी करे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ाला, याने त तव्हां क़ुरान खे सम्झी छो नथा पढ़ो, छा तव्हांजे दिलनि ते तालो लॻल आहे? हीअ आहे न दिलि, इन ते तालो थो लॻे त तव्हां क़ुरान खे सम्झी कोन पढ़ंदव, पढ़ंदो ई कोन। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो फ़वैलुल लिकासियत क़ुलूबिहिम, चए थो त मरी विया, तबाह थी विया, हलाकत आहे जंहिंजी दिलियूं सख़्तु थी वञनि, माना ज़िक्र अलाह जो ज़िक्र ई नथियूं कनि। उलाइक फ़ी ज़लालिन मुबीन, इहे वाज़े गुमराही में आहिनि। तंहिंजे करे डॉक्टर इसरार चयो आहे त मेरे नज़दीक क़ुरान की हैसियत मक़नातीस की है, जो सलीम फितरत लोगों को, माना जंहिंजी दिलि सलीम हुजे, दिलि सलीम जेका हूंदी को अपनी तरफ़ खींच लेता है। जिन लोगों की फितरत मसक हो चुकी है, माना जंहिंमें उहो दिलि जेका सलीम ना है तो फितरत मसक थी, उन ते को असर न पवंदो। चए तो जैसे आपको मालूम है कि मकनातीस लोहे के टुकड़ों को तो खींच लेगा लेकिन लकड़ी के टुकड़ों नहीं खींच, लिहाजा कुरान के मकनातीस को इस मुआशरे में फैलाने की ज़रूरत है। अल्हम्दुलिल्लाह चए तो मां 40 सालनि ताईं लाहौर में इहा क़ुरान जी चकी फिरी ऐं उनजो कमु हाणे मां पे थो कयां, हे क़ुरान खे पे थो फैलायां माना सां शुरूअ खां वठी। तंहिंजे करे अचे थो मिफ़्ता दार सादा में फ़क़रात आयतन बि तफ़कुर व तफ़हम, हिकिड़ी आयत क़ुरान जी, हिकिड़ी मिसाल तौरु कुल वल्लाहु अहद, हिकिड़ी आयत आहे न, त माना चओ त अलाह अकेलो आहे, सॼा पावर हुन पंहिंजे हथ में रखिया आहिनि। चए थो जेकॾहिं इन्हीअ खे ईअं माना सां पढ़ो था, ख़ैरुन मिन क़रात ख़तमतिन बग़ैर तदव तफ़हम, जो सॼे क़ुरान जो तव्हां ख़तमो करे वञो, रुगो क़िराअत करे इहो सम्झो न त मां छा पे थो पढ़ां, त हिकिड़ी आयत जेका आहे उहा तर्जुमे सां उनजो सवाबु सॼे क़ुरान जे ख़तमे खां वधीक आहे। अलाह फरमाए थो त अम हसिब तुम तदखुलुल जन्नत, बाक़ी रब साईं फरमाए थो त तव्हां सम्झो था त तव्हां जन्नत में ईअं घिड़ी पवंदव। वलमा यातिकुम मसलुल लज़ी खलौ मिन क़ब्लकुम, चए थो मां उहो तव्हां खां इम्तिहान न वठंदुसि जो ॿियनि खां वरितमि। छो जन्नत कमाल आहे न जन्नत, चवंदा हिकिड़ी जन्नत इंसान जी उनजी जेका एरिया हूंदी हिन ज़मीन खां अलाए केतिरा 100 दफ़ा वधीक हूंदी, हिकिड़े माण्हूअ जी। अंदाज़ो लॻायो, एॾो वॾो इनाम मुफ़्त में त कोन ॾींदो। त चए थो तव्हां सम्झो था त जन्नत में घिड़ी पवंदव। वलमा यातिकुम मसलुल लज़ी खलौ मिन क़ब्लकुम, मां तव्हांखां ओड़ो सख़्तु इम्तिहान न वठंदुसि जहिड़ो तव्हांखां अॻियनि खां वरितो अथमि। मसतुम बासा व ज़र्रा, ऐं उन्हनि खे सख़्तियूं ॾिनमि, तकलीफ़ूं ॾिनमि। व ज़ुलज़िलू, एतिरे क़दुरु जो माना लोॾिया विया ज़िलज़िले वांगुरु। हता के हता यकूल रसूल वल्लज़ीन आमनु मऊ, त के अलाह जा रसूल साहबिन खे बि एॾो इम्तिहान वरितमि जो उहे चवणु लॻा मता नसरुल, अलाह साईं हाणे त हालत थी वई आहे, तुंहिंजी मदद कॾहिं ईंदी? त अलाह ते अलो इन नसर अल्लाह करीब, बेशक अलाह जी मदद करीब आहे। इहो इम्तिहान थो तव्हां खां वठां, छो त जन्नत एॾी वॾो इनाम आहे। हाणे अचूं था त उहे कहिड़ियूं दिलि जा 10 क़ुरान में डिस्क्रिप्शन आहिनि जेके क़ल्ब सलीम आहे। अमा सनफ़ क़ुलूब सही फ़ मदारहू फ़ी क़ुरान करीम अला अशरत अनवा, 10 क़िस्म आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि अॼु असीं उन ते ज़िक्र। पहिरियों नंबर क़ल्बुल मुतमइन्ना, क़ल्बुल मुतमइन्ना क़ुरान में छा थो चए? अल्लज़ीन आमनू, जेके ईमान आणनि था, व ततमइन क़ुलूबुहुम ज़िक्रिल्लाह, जेको क़ुरान खे ज़िक्र करे पढ़नि था माना सां, त उन्हनि जी दिलि मुतमिन थी वञे, हू अंडरस्टैंड करे वञनि था त अलाह चए थो अला बि ज़िक्रिल्लाह ततमइनुल क़ुलूब, बेशक अलाह खे यादि कंदव, अलाह जे क़ुरान खे सम्झी पढ़ंदव त तव्हांजा दिलि मुतमिन थी वेंदा। माना तव्हां चवंदव वाह जी ॻाल्हि क़ुरान थो करे, जॾहिं तव्हांजो वाह ऐं हुन ते यकीन अची वञे त तव्हांजी दिलि मुतमिन थींदी। इहा पहिरियों क़िस्म आहे
कल्ब सलीम जो। कल्ब ॿियो क़िस्म आहे, 10 मां ॿियो कल्ब मुनीब। कल्ब मुनीब ख़शी रहमान बिल ग़ैब, चए थो उहो माण्हू जेको अलाह खे त कोन ॾिठो अथई पर अलाह जो हेॾो कारखानो ॾिसी हुनखे यकीन थो अची वञे त को रब हिन जो ठाहिणो आहे। व जवाब कल्बिन मुनीब, ऐं अहिड़ी दिलि खणी आयो जो रुजू करण वारी आहे, माना हिन ॻाल्हियुनि ते सोचण वारी आहे त अलाह सचो आहे, क़ुर सचो आहे, अलाह जे रसूल जी सुनत सची आहे। इहो कल्बिल मुनीब इहो जेको आहे रुजू करण वारो दिलि खणी ईंदो, इहो ॿियो क़िस्म आहे। कल्बिल वजल माना ॾकंदड़ दिलि, ख़ौफ़ कंदड़। अलाह साईं फरमाए थो इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिर अल्लाह, मोमिननि जी निशानी आहे त जॾहिं अलाह जो क़ुर पढ़नि था, माना करे पढ़नि था, वजलत कुलूबूं तुंहिंजूं दिलियूं ॾकी थियूं वञनि अलाह जे ख़ौफ़ मां। इज़ा तुलियत अलैहिम आयातूं, ऐं जीअं जीअं तिलावत क़ुर जी वधीक कंदा वञनि था, ज़ादतुम ईमान, त ईमान वञे थो वधंदो। ऐं ईमान वधण जी कहिड़ी निशानी आहे, व अलाह रब्बिहिम यतवक्कलून, ऐं पोइ अलाह ते तवकल था कनि त बाबा अलाह जी मर्ज़ी। इहा आहे जेका कल्बुल वजिल, या टियों क़िस्म आहे नेक दिलि जो। कल्ब सलीम, ही उहा दिलि आहे जेका जंहिंमें 10 ख़ासियतूं अची थियूं वञनि। कहिड़ो आहे? योम ला यनफ़ मालूं वला बनून, क़यामत जे ॾींहं ते न तव्हांजो माल कमु ईंदो, न तव्हांजो ख़ानदान अलाह खे इम्प्रेस कंदो, इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, जेको सलामती पाक दिलि खणी ईंदो, इहे ई कामयाबु थींदा। कल्बुल लीन, 5 क़िस्म नेक दिलि जो। लीन माना नरम थी वञणु। अलाह फरमाए थो सुम तलीन जुलूदुम, जीअं जीअं क़ुर ॿुधनि था त उनजे सॼो जिस्म नरम थी थो वञे, व कुलूब ऐं दिलियूं बि नरम थी थियूं वञनि इला ज़िक्रुल्लाह, अलाह जो क़ुर ॿुधंदे। ज़ालिक हुदल्लाह, जंहिं माण्हुनि में इहे कैफ़ियत पैदा थिए, अलाह चए थो इहा निशानी आहे त इनखे हिदायत मिले पई थी, पर यहदी बिही मई यशा, उहा अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे ॾिए। व मई युज़लिल्लाह, बाक़ी जंहिंखे अलाह गुमराह करे, फमा लहू मिन हाद, उनखे केरु हिदायत कोन ॾींदो। 5 नेक दिलि जो क़िस्म आहे कल्ब कवी राबिद अल जाश, माना दिलि जेका मज़बूत ऐं मोटण वारी। चए थो रबतना अला कुलूबिम, असां सननि दिलनि खे रब्त करे ॿधियो आहे। इज़ कामूं, जॾहिं उथनि था, फ़कालू रबुना, चवनि था ए रब साईं असांजा, रब समावात वलड़, हिन ज़मीन आसमान जो तूं क़ाइमु कंदड़ आहीं, लन नदुअ मिन दूनिही, असां तोखां सवाइ कंहिंखे कोन छॾींदासीं। असांखे ख़बर आहे, क़ुर में पढ़ियो अथऊं त जेके बि नेक माण्हू अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जा रूह मरण साण फ़रिश्ता जन्नत ताईं पहुचाइनि था। हिन क़बर, हिन खॾे में कंहिंजो रूह ई कोन्हे को, जिस्म ॻरी था वञनि, इहे जिस्म कंहिं कम जा न आहिनि। क़बर मां जॾहिं क़यामत ईंदी त जेको जिस्म कढिबो उहो हूंदो 100 फुट वॾो, आदम अलैहिस्सलाम वारो। तंहिंजे करे हीअ क़बर कंहिं कम जी कान्हे का, तंहिंजे करे रसूल फरमायो आहे त बाबा पहिरीं चई क़ब्रिस्तान वञो ई न, हाणे रुॻो चयो थी इन लाइ वञो त जीअं ख़ौफ़ थिएव त असां बि मरी विया आहियूं। इन लाइ न त वञी बाबे खे दुआ घुरां, तव्हां घर मां घुरंदव तव्हांजे पीउ खे दुआ मिली वेंदी। अलाह खे क़बर ते हथरो खणण जी ज़रूरत ई कान्हे, छो त अलाह पाक नऊज़ बिल्ला नाबीनो न आहे, हुनखे ख़बर आहे त तुंहिंजो पीउ किथे आहे। ऐं जंहिंजा, ऐं ॿी ॻाल्हि त हे क़बरूं आहिनि ई 10-15% दुनिया में, बाक़ी 80-85% माण्हू क़बरूं अथनि ई कोन, साड़े था छॾनि, के साड़े दरिया में ॿोड़े था छॾनि। हिंदुस्तान जो सॼो इलाइक़ो आहे, हिक जी क़बर कान्हे का, अंग्रेज़ जेके ईसा आहिनि उहे बि साड़े था छॾनि। सो तंहिंजे करे मुंहिंजो चवण जो आहे त इहो अलाह ताला चवनि था त रब साईं तोखां सवाइ असां कोन छॾींदासीं, छो त तोखे प्रॉपर्टी तुंहिंजी आहे ऐं तूं असांखे सज़ा जे रंग वेंदो आहीं, ऐं जेकॾहिं असां ईअं न कयूं त पोइ असां बेहूदा आहियूं। चए थो लक़द कुलना इज़ा शतता, जे असां तोखां सवाइ कंहिंखे बि सॼूं त माना असां इंसान न आहियूं, असां बेहूदा माण्हू आहियूं। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे असां ज़िक्र पिया कयूं दिलि जो, त दिमाग़ दिलि में आहे, हे जेको ब्रेन आहे न, इहा मशीन आहे, हुकुम हितां करे थी, या मशीन उन जिस्म खे हलाए थी, पर ब्रेन पंहिंजो को डिसीशन कोन थो करे। सो 7 क़िस्म आहे नेक दिलि जो, कल्ब रहीम रऊफ़। चए थो अलाह फरमाए थो वजअलना फ़ी क़ुलूबिल लज़ीना तबऊ राफ़तुम रहमा, जेके अलाह ताला जी पैरवी कनि था त असां उन दिलि में नरमी ऐं रहमत पैदा कई आहे। इहा आहे दिलि जो क़िस्म कहिड़ो? रहीम ऐं रऊफ़। उन खां पोइ कल्ब ख़ाश, 8 क़िस्म।
माना जेका अलाह खां डिॼे। इन लज़ी हुम मिन ख़शियत रबी मुशफ़िकून, बेशक उहे माण्हू जे पंहिंजे रब जे ख़ौफ़ खां डिॼनि था। वल्लज़ीन हुम बि आयात रबिम यूमिनून, जेके अलाह जे रब जे आयतनि खे मञनि था। वल्लज़ीन हुम बि रबिम ला युशरिकून, ऐं उहे अलाह सां शिरक कोन था कनि। माना घुरनि था त अलाह खां घुरनि था, छो त घुरण जे लाइ हयू ऐं कयूं हुजणु खपे। हयू माना जहिड़ो हुजे ऐं ॿुधे, ऐं अलाह त ॿुधे थो, पर जेकॾहिं अलाह खां सां का बि कंहिंखे घुरिजे थो जहिड़ो हुजे, सॾु ॿिजे, हा दामूं तुंहिंजी ॻाल्हि, ऐं कयूं माना उन वटि उहा शइ बि हुजे। नओं क़िस्म आहे नेक दिलि जो, क़ल्ब साकिन अल हादी, हुअ लज़ी अनज़ल सकीनत फ़ी क़ुलूबिल मोमिनीन। अलाह उहो आहे जेको मोमिन दिलनि में सुकून नाज़िल करे थो, त उहा दिलि छा थी वञे, दिलि क़ल्ब साकिन थी वञे। लियज़दादू ईमाननि मां ईमान हम, ऐं पोइ हुनजो ईमान वधी थो वञे, माना अल हादी दिलि थी वञे। आख़िरी जेको दिलि जो नेक दिलि जो क़िस्म आहे कल मुख़बित। मुख़बित जो मतिलबु आहे त झुकण वारियूं। अलाह फरमाए वल यालमल लज़ीन ऊतुल इल्म, जेके बि इल्मु जिन वटि आहे त उन्हनि खे ज़रूरु इहो ॼाणनि अनहू हक़ में रबिकम, त हीउ क़ुर पाक अलाह जे तरफ़ां सचो आहे। फ़यूमिनू बि इन ते ईमान आणियो, इन ते पढ़ो, इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। व तुख़बित लहू कुलूबहुम, ऐं पोइ हुन जूं दिलियूं इन क़ुर ते झुकी थियूं वञनि। इहा आहे कहिड़ी दिलि आहे, दिलि मुख़बित। इहे आहिनि 10 क़िस्म क़ल्ब सलीम जा। जे तव्हां इहा खणी ईंदव इनशा अल्लाह ताला त तव्हां कामयाबु थींदो। हे अॼु शाम जो मुंहिंजो लेक्चर आहे, थी सघे थो मां टीवीअ ते बि पर अंग्रेज़ी में थींदो। इहो थो चए त आयरन फेरक एटमिक स्ट्रक्चर प्रोवाइड्स एविडेंस, त चए थो जेको आयरन जो एटमिक स्ट्रक्चर आहे उन मां ख़बर थी पवे त बिस्मिल्लाह रहमान रहीम हर सूरत में पढ़णु खपे ऐं उनखे नंबर बि ॾियणो खपे। बहरहाल हाणे अचूं था डिज़ीज़ हर्ट्स। अमा सनफ़ कुलू मैतत, उहा मरीज़ आहे, मुअल दिलियूं ऐं मरीज़। मदारा फ़ी किताबिल्लाह, इहे बि क़ुर में उन्हनि जा क़िस्म मौजूदु आहिनि, ऐं टोटल इहे 25 आहिनि क़िस्म इन दिलनि जा, जेके मां तव्हांखे क़ुर ॾसियां थो। नंबर 1 क़ल्ब मतबू अलही, जंहिंजे मथां ढकु हुजे। नतब अला कुलू, उनखे दिलों पर मोहर लगा दे। फ़ोम ला यसमोन, ॿुधंदा ई कोन। माना जिन जे दिलनि ते ठपो आहे, कॾहिं बि तव्हां सां दीन जी ॻाल्हि कंदव, हक़ जी ॻाल्हि कंदव, शुरुशत न वठो, ॿुधंदा ई कोन, शराब न कयो, कन ई कोन ॾींदा। इहो आहे जंहिंजे दिलनि ते ठपो लॻी थो वञे। ॿियो क़िस्म आहे दिलि कासी, माना सख़्तु जहिड़ी पथर। फ़बैलिल कासियत कुलूबहुम, सख़्तु ऐं पथर दिलि जे लाइ वेल आहे, मार पवंदी इन्हनि खे मिन ज़िक्र लाइ, जो अलाह जो क़ुर असर ई कोन थो करे। उलाए कफ़ी ज़लालिन मुबीन, इहे सख़्तु माण्हू गुमराही में आहिनि। टियों गुमराह आहे मुख़फ़िल, जंहिंजे मथां तालो लॻल हुजे। अलाह फरमाए थो उलाए कल्लज़ी लानहुमुल्लाह, अलाह उन्हनि जे मथां लानत करे थो। असमहुम, उन्हनि खे ॿोड़ो थो करे। आमा अबसार, अखियुनि खां अंधो थो करे। अफ़ला यतदब्बरून अल क़ुर खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झी छो नथा पढ़ो। अम अला कुलूबिन अख़वाला, छा दिलनि ते ताला लॻल अथव? त जंहिं ते दिलि खे तालो लॻंदो न, उहो सॼा भली टे ख़तमा कढंदो, पर इहो कॾहिं मालूम न कंदो मां छा पियो थो पढ़ां। इहो तालो आहे हुन माण्हूअ जे दिलि ते लॻल। चोथों क़िस्म आहे दिलि मखनून, माना ढकियल, जंहिंखे ढकु ॾेई छॾिजे। क़ुर छा चए, वमन अज़लम मिन ज़ुकर बि आयत रबी फ़अरदना, चए थो इहो त मेंटली रिटार्डेड, चरियो पागल, इन खां वधीक ज़ालिम केरु आहे जंहिंखे क़ुर पढ़ी सम्झाइजे तॾहिं बि उनखे कन कोन ॾिए। उहा नसीह मां क़दम यदा, ऐं जेके बुरायूं करे थो इहे यादि कोन थियूं रहनि त मां केतिरियूं ज़नाऊं कयूं आहिनि, केतिरियूं रुश्वतूं कादियूं आहिनि, केतिरनि माण्हुनि खे मां ग़लति नौकरियूं ॾिनियूं आहिनि, केतिरा रुश्वत वठी मां हक़ वारनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि। इहो विसरी थो वञे। इना जाना अल कुलूब में अकिनतनि यफ़क़हू, चए थो असांजे दिलनि ते हिकिड़ो अहिड़ो परदो ॾेई था छॾियूं, हुनखे सम्झ हली थी वञेसि। फ़ी आज़ाद मां वकरा, ऐं कननि में को मेण विझी था छॾियऊंसि। इन तदहुम इलल हुदा, तव्हां हुनखे केॾो बि क़ुर ॾसींदो, कहिड़ी बि ॻाल्हि कंदव, फलई यहतदू इज़न अबदा, त इन दिलि जे करे जेका दिलि ढकियल आहे, कॾहिं बि हिदायत हासिलु न कंदा। क़ल्ब लज़ी अलैहि रॉन, माना दिलि जे मथां ऐं मुख़्ती बिल ज़ुलूम, जो गुनाहनि जे करे हुनजे मथां हिकिड़ो कलर अची थो वञे। इज़ा तुतला अलैहि आयातुना, जेकॾहिं हुनखे क़ुर ॿुधाइबो, ऐं आहिनि हे इंटेलिजेंट माण्हू आहिनि, चए थो जे क़ुर पढ़ी ॿुधाइबो, काल असां थी रहो, चए पोइ साईं किसा मौली पैदा ॿुधाइनि, इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो, यूसुफ अलैहिस्सलाम जो किसो, मुंहिंजे भाउरनि जा किसा। अड़े बाबा, हिन हिकु हिकु किसे में तुंहिंजे लाइ नसीहत आहे। कल्ला बल रॉन अला कुलूबिम, पर हक़ीक़त में इन्हनि जे दिलनि ते ज़ंग चढ़ी वियो आहे। मां कानू यक्सबून, जेके बुछड़ा अमल कनि था, इन जे करे। छहीं दिलि आहे क़ल्ब मख़्तूम, जंहिंजे मथां ठपो लॻी वञे। ख़तम अल्लाह अला कुलूब, अलाह चए थो इन दिलनि ते
मोहर थो हणे, वला सम कननि ते मोहर थो हणे, वला अखियुनि ते बि ढक थो हणे, वलहम अज़ाबु नज़ीम, छाकाणि त टई शयूं आहिनि सुधरण जे लाइ, दिलि, अखियूं ऐं कन, इन्हनि ते जो ठपा लॻी आहे, पोइ लहम अज़ाबुन अलीम, त सिधो जहन में वेंदो, छो त पोइ को कमाई कोन कंदो। कल मुग़लिफ़, ढकियल दिलि, चवनि था कालो कुलूब ना ग़ुल्फ़ुन, चवंदासीं असांखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न ईंदी, असां तव्हांजी ॻाल्हि नथा, माना सम्झो त असांजी दिलि ते पर्दो चढ़ी वियो आहे, तव्हांजी ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी, छॾियो मौली साहिबु क़ुरान वुरान जो मूंसां ॻाल्हियूं न कयो, आउं वॾो CSP ऑफिसर आहियां, मां जज आहियां, मुंहिंजो कमु आहे हराम खाइणु, ऐं जेकॾहिं मूंखे ॾोकड़ मिलंदा त जेको वीचारो बेॾो आहे उनखे बि जेल में मोकिलींदुसि, ऐं जेकॾहिं वरी ॾोही आहे त उनखे मां छॾे ॾींदुसि। सो असांखे क़ुर न ॿुधायो, मुंहिंजे दिलनि ते जेको गिला बंदियुनि, बल लानहुमुल्लाह बिकुफ़रिहिम, अलाह हिननि जे मथां इन कुफ़र जे करे लानत कई आहे, फ़क़लीलन मां युमिनून, बसि ईमान आणींदा, थोरो कॾहिं कॾहिं ॿुधंदा, चवंदा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, पर माना फुल ईमान न आणींदा। कल मुनकर, 8 क़िस्म कल मुनकर, फल्लज़ीन ला यूम बिल आख़िरत, जेके चवंदा आख़िरत कान थींदी, या आख़िरत थींदी पर परवाह न आहे, फलाणो साईं छॾाए छॾींदो, इहे आहिनि कुलूब मुनकरतन, उन्हनि जा दिलि मुनकिरिन, वहू मुस्तकबिर, तकबुर था कनि। छा ते था तकबुर कनि? ज़ात ते कंदा हूंदा, मां फलाणे ख़ानदान जो आहियां, मुंहिंजो फलाणो नसबु आहे, मुंहिंजो फलाणे जो रिश्तो आहे, उहो मूंखे ॾाढो बाबो मूंखे वठी वेंदो, मूंखे परवाह कान्हे का। इहे आहिनि जेके आख़िरत ईमान नथा रखनि। उनखां पोइ कल्ब मरऊब, साई वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि हले पई त 25 ग़लीज़ दिलियूं आहिनि इंसान में, जंहिंजे करे जहन्नम में वेंदा। 9 क़िस्म आहे कल्ब मरूब, माना टिड़णी दिलि, छाजे करे चए थो क़ुरान सा नुल्की फ़ी क़ुलूब लज़ीना कफ़रू रोब, हम अन करीब इन लोगों के दिलों में रोब डाल देंगे बिमा अशरकू, छो त शिरक था कनि। शिरक करण वारा बुज़दिल हूंदा आहिनि, जेके कनि था शिरक उहो इन्हनि खे त ख़बर ई कान्हे, पर जेके शिरकूं कराइनि था ऐं पीर थी वेहनि था, पेतियूं रखे वेहनि था, इहे बुज़दिल आहिनि। बेमा अशरकू जो शिरक कनि था, बिल्लाह मालम यूनज़ल बी सुल्ताना, अलाह चए थो इहो शिरक जी मां क़ुरान में किथे बि कोन लिखियो आहे, बल्कि हिंदुनि जे वेदनि में बि कोन्हे को, बाइबल में बि कोन्हे त तव्हां मुअनि खे सॼो ऐं तव्हां मूंखां कमु कराए ॾींदा। मावाहुम नार, इन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे, व बेस मसल ज़ालिमीन, अहिड़नि शिरक करण वारनि ज़ालिमनि जो ठिकाणो बुछड़ो आहे। ॾहीं दिलि आहे कल मुशमइज़, माना ऊंधी, इज़ा ज़ुकिरल्लाह वहदहुश माज़त कुलूबुल लज़ी ला, माना जेकॾहिं ॻाल्हि कबी न अलाह जे हथ में सभु कुझु आहे, जॾहिं अकेले अलाह का ज़िक्र कया उनखे दिलि नफ़रत था कनि, नफ़रत मुशमइज़ माना नफ़रत कंदड़ बिल आख़िरत, चवंदा छॾियो साईं बसि अलाह सभु कंदो, पर जे वरी चइबो साईं न फलाणो बुज़ुर्ग पीर, फलाणो पीर दस्तगीर, फलाणो गोस पाक, वज़ा ज़ुकिर लज़ी मिन दूनी, जेकॾहिं उनजो ज़िक्र कजे थो इज़ा यफ़्सन, त वठी लुॾंदा, चवंदा वाह 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 वाह, ऐं नचंदा बि। कल मग़मूर ऐं जाहिल गाफ़िल दिलि, वला नुकलिफ़ नफ़्सिन इल्ला वुसा, अलाह चए थो मां तव्हां खां कमु ओतिरो ई तव्हांखे ॾिनो आहे जेतिरी मूं तव्हांजी बॉडी ठाही आहे, जेतिरो तव्हांखे मां ताक़त ॾिनी, उनखां मथे तव्हांखे मूं कोन चयो, मूं त कोन चयो तव्हां पहाड़ मथे ते खणो, पर लदईना किताबूं ई यंतिक़ु बिल हक़, ऐं असां वटि आहे किताब जेको सचो ॻाल्हाईंदो आहे, वो ला युज़लमून, ऐं उन ते ज़ुल्म न कबो, बल कुल माना तव्हांजो अहमालनामो, पर चए थो कुलूं बि ग़मरतन मिनहाज़ा, पर संदन दिलियूं गिफ़लत में आहिनि, ऐं उनजा अमल ॿिए क़िस्मनि जा आहिनि, ज़ालिकुम लहा आमिलूं, ऐं ॿिया कम कनि पिया था। 12 दिलि अलकल्लज़ी ला यफ़क़हू, जेका सम्झ ई कान थी दिलि, जंहिंजे माना सोच ख़तमु थी वई अथसि, लहम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा, इन जी दिलियूं आहिनि जंहिंसां सम्झनि ई कोन था, लहम अयुन ला युबसिरून बिहा, ऐं अखियूं अथनि जंहिंसां ॾिसनि ई कोन था, आहिनि ॾिसण वारा पर असुलु शइ कान थी, हे जेको मिसकीन ग़रीब ॾुतिड़ियल माण्हू हुनखे नज़र ई कोन ईंदा। वलहम आज़ानुन ला यस्मो, कननि मां ॿुधणु खपे, जेका शइ क़ुरान जी तलावत ॿुधणु खपे, अज़ान ॿुधणु खपे, ॿुधनि ई कोन था। कल बल ला यकुल, बेअकुल दिलि, अकुल ई कोन्हे, माना मेंटली रिटार्डेड, अफ़लम यसीरू फिल अर्द, चए थो ज़मीन में घुमी फिरी ॾिसो, फ़तकून लहुम कुलूबुन यकुल बिहा, जेकॾहिं तव्हांखे अहिड़ी दिलि हुजे जंहिंसां सम्झण में अचे, उहो आज़म यस्मून बिहा, त तव्हांखे कननि सां ॿुधो त अलाह जी केॾी कुदरत आहे, घुमण ई आहे अलाह जी कुदरत खे ॾिसण जे लाइ। कल्ब मरीज़ फ़ी कुलूब मर्दुन, चए थो दिलनि में मर्ज़ु आहे,
फ़ज़ादहुमुल्लाह मर्ज़ा, ऐं इहो मर्ज़ अलाह वधाईंदो वेंदनि। लहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि लाइ थींदो दर्दनाक अज़ाब, बिमा कानू यकज़बून, छाकाणि त इहो कूड़ हणंदा हुआ। कल्ब लाही, कल्ब लाही जो मतिलबु आहे त थिड़ियल कल्ब, लाहियतन कुलूब, इन जा दिलि गिफ़लत में आहिनि। व असरू नजवा, ऐं दिलि गिफ़रत में न, ऐं वठा राति जो कचहरियूं करे सरगोशियूं कंदा। ठीकु आहे। उन खां पोइ कल्ब ज़ाइग, याने दिलि टेढ़ी थी वञे, कल्ब ज़ाइग सोरीक। फलम्मा ज़ागू अज़ाग अल्लाह कुलूबिहिम, पोइ जॾहिं उन्हनि ट्रेड इख़्तियार कयो त अलाह बि दिलि टेढ़ी करे छॾी। वल्लाहु ला यहदिल क़ौमुल फ़ासिक़ीन, फ़ासिक़नि खे अलाह कोन हिदायत कंदो। कल्बुल आसिम, माना ॾोहारी दिलि, हर बुराई कंदी, ज़ना कंदी, रुश्वत खाईंदी, पर दिलि में हुनखे असर ई कोन थो थिए। वला तक़्तुमू शहादत वमन यक्तुमा फ़इन्नहु आसिमुन कल्बु, चए थो जेके माण्हू कूड़ी शाहिदी ॾियनि था या ख़यानत कनि था, या कूड़ी शाहिदी आहे न, हिकिड़े माण्हूअ जेकॾहिं रिटन में सुठियूं मार्कूं कनि त उनखे वाइवा में फेल कनि, या कूड़ी शहादत आहे, त पोइ चए थो त इहे जेका शइ लिकाइनि था, ख़बर अथसि त हिन खे मां नौकिरी ॾींदो आहियां, रिकमेंड थो कयां, हक़दार कोन्हे। वमन यक्तुमा फ़इन्नहु आसिमुन कल्बु, त इहो जेको आहे असांजो दिलि गुनाहगार आहे। अरिड़ो आहे कल्ब गाफ़िल, वला तुति मन अख़फ़लना कल्बहु अन ज़िक्रिना, चए थो अहिड़नि माण्हुनि जे कचहरीअ में बि न वियो, इन जी दोस्ती न रखो जंहिंजे दिलि खे मां गाफ़िल करे छॾियो आहे। वत बि हवा हो, बसि पंहिंजे मज़नि जे पोयां आहिनि। वकान अमरू फुर्ता, ऐं हुनजा मामला हद खां लंघी था वञनि। 19वीं दिलि जेका कल्बुल आम, अंधी दिलि, इहे 25 दिलनि जा क़िस्म क़ुरान ॾसिया आहिनि। इन्हनि मां को बि तव्हां वटि हूंदो जन्नत न वेंदो जेसिताईं कल्ब सलीम न आणींदो, जेको शुरू में ॾसी तमामु। कल्ब ऐं मां अफ़ला यसीरू फिल अर्द, चए थो दुनिया में घुमी फिरी नथा ॾिसनि। फ़तकून लहुम कुलूबुन यअकुलून बिहा, छा दिलियूं एतिरियूं कोन अथनि जंहिंमें तव्हांखे सम्झ अचे। ओ आज़ानू यस्मऊं, या कननि सां ॿुधो। फ़इन्नहा ला तामल अबसार, चए थो तव्हां जूं अखियूं अंधियूं नथियूं थियनि, वलाकिन तामल कुलू, तव्हां जूं दिलियूं अंधियूं थियूं थियनि, अल्लती सुदूर, जेके हिन अंदरि सीने में अथव, इन्हनि जी ॻाल्हि थो करे। 20 दिलि ग़लीज़, ग़लीज़ माना चेड़ाक, पाण खे ज़ात ते फ़ख़ुरु करे हीअं हथ करे हलंदो, ॿियनि माण्हुनि खे हीअं कंदो, यानी ऐं वरी पेरे पवराईंदो, इहा हिन जी ग़लीज़ दिलि आहे। चए थो वलो कुंत फ़ज़्ज़न ग़लीज़ल क़ल्ब, अलाह ताला नबी करीम सलाम चए जेकॾहिं तव्हांजी दिलि अहिड़ी हुजे जेके अॼुकल्ह इहे माण्हू आहिनि, लन फ़ज़्ज़ू मिन हौलिक, त तूं कॾहिं बि सहाबी तोसां कोन अचनि हा, हलिया वञनि हा। तंहिंजे करे इहे माण्हू हाणे असांखे थो चवे न त तव्हांजी इहा दिलि जेका आहे न, इहा अहिड़ी किनी दिलि अथव जो तव्हां पाण खे अलाए छा था सम्झो। कल्ब मुफ़र्रिक़, माना टुकर टुकर थियण वारी दिलि। अलाह फरमाए थो त जेके काफ़र आहिनि, ला युक़ातिलूनकुम जमीअन, इहे जेके काफ़र जॾहिं मुस्लमान सां विढ़ंदा त कॾहिं बि इल्लाफ़िन कुरन मुस्लिम, आम्हूं साम्हूं दूबदू कोन फ़ौज लाहींदा। ट्रम्प चए थो न त मां ईरान में फ़ौज थो लाहे न, चए थो इहे कंहिं किले में लिकी विढ़ंदा, ओमियूं वरायल जुदर, या कंहिं लिकल भित में अंदरि, यानी टैंकुनि में, या को मीज़ाइल मोकिलींदा। पर इहे वरी चवनि था त असां पाण में ॿधी आहे, जीअं नेटो आहे, बासूं बेनुम शद, इन्हनि जो पाण में जेके आहे न, इन सां सख़्तु पाण में नफ़रत आहे हिक ॿिए सां। तासुबूं जमीअनि, तव्हां सम्झो था सभई इन्हनि जी ॿधी आहे पाण में, कुलूबुम शता, पर जूं दिलूं टुटल आहिनि। ज़ालिक बि अनहुम क़ौम ला यअकुलून, छो त इहे बेअकुल क़ौम आहे, मेंटली रिटार्डेड आहिनि, बसि दुनिया जो हुननि वटि अकुलु आहे। अल कल्ब महसूर अलई, अहिड़ी दिलि जंहिंखे आख़िर में हसरत थींदी, परेशान थींदा, जहन्नम में वञण महिल इन जी दिलि महसूर थींदी। क़ुर फरमाए थो या लज़ीन आमनू, ए ईमान वारो, ला तकूनू कल्लज़ी कफ़रू, उन्हनि काफ़रनि वांगुरु न थियो, कालूले अख़वानिम, जो पंहिंजे भाउरनि खे चवनि पिया त तव्हां हरू भरू जिहाद में था वञो, लव कानू ईंदना, जे न वञो हा, मां मातू व मां कुतलू, त मरो बि न हा, ऐं क़तलु बि कोन थियो, माना तव्हांखे मूं झलियो त बाबा जिहाद में न वञो, हाणे तुंहिंजो पुटु मारिजी आहे, तव्हांखे असीं झलियो बि। ही उहे आहिनि, उहे माण्हू आहिनि जेके अलाह फरमाए थो त यज अल्लाह ज़ालिक हसरत कुलूबिम, जॾहिं उहे शहीद जेके जॾहिं जन्नत में ॾिसंदा त इन था उॾामंदा वञनि, त ओॾी महिल हुनजी दिलि में हसरत पैदा थींदी त हाए कारो मुंहुं मुंहिंजो थियो, ऐं छो अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं पाण छो न कयूं। 23हों क़िस्म दिलि जो आहे मुर्ताब, शकी दिलि। वर्ताबत कुलूबिम, उन्हनि जे दिलनि में शक आहे। फ़म फी रईबिम यतरद्दून, ऐं शक में भटकनि पिए था, इहा बुरी दिलि आहे। 24 दिलि आहे कल्बुल मुनाफ़िक़, माना मुनाफ़िक़ केरु आहिनि, आक़बहुम निफ़ाक़न फ़ी कुलूबिम, अलाह तौरु बतौर सज़ा जे दिलि में निफ़ाक़ विधो आहे। इला यौम यलकऊनहुम, ऐं
जॾहिं उन ताईं जो अलाह सां मिलंदा बिमा अख़लफ़ुल्लाह मां वादऊ जो अलाह सां वाइदो करे फिरी आहे। कलमो पढ़ियो अथनि ला इलाहा इल्लल्लाह, इन जी माना आहे त सभु कमु अलाह अकेलो थो करे, सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे ऐं उहो तव्हांखे साह जे रग खां वेझो इहो आहे ला इलाहा इल्लल्लाह जो माना। हाणे तव्हां अलाह खे छॾे मोहन खे सॼो था त माना ला इलाहा इल्लल्लाह था त फिरी वियो। त चए थो इन्हनि जे करे तव्हांजे दिलि में निफ़ाक़ थो विझे, छो त बिमा अख़लफ़ुल्लाह मां वादऊ जो अलाह सां वाइदो करे कलमो भरी फिरी वियो, बिमा कणु यकज़बून जो कूड़ था हणो। ऐं आख़िरी जेका दिलि आहे जेका किने में किनी ऐं जेका 25 दिलनि जो क़िस्म आहे कल मसरूफ़ अनिल हक़, उहा दिलि जेका हक़ खां थेड़ी वञे। अलाह फरमाए थो वइज़ा मां उनज़िलत सूरतुनि, जॾहिं बि क़ुर हाणे ॻाल्हि त करे थो उन ज़माने में त जॾहिं क़ुर नबी साईं ते नाज़ुल थींदो, पर हाणे मां हिन ते हाणे ई चवंदुसि त जॾहिं बि किथे तव्हां क़ुर माना सां ॿुधनि था नज़र बादु मिला बादुनि पोइ हिकु ॿिए ॾींहुं निहारींदा, छाजे लाइ त खिसकऊं हितां। हाणे साईं क़ुर जो तर्जुमो पिए थो करे अलाए कॾहिं ख़तमु कंदो। नज़र बादु मिला बादनि हल यराकुम मिन अहद सुम अनसरफ़ू, ॾिसूं त हाणे थिड़की निकिरी वञूं केरु ॾिसे न त कंहिं ॾिठो त कोन। सरफ़ अलाह कुलूबम, अलाह इन्हनि जी दिलनि खे फेरायो आहे बे अनहूं क़ौमुल यफ़क़हून जो इहा क़ौम सम्झे कान थी, माना मेंटली रिटार्डेड आहिनि, चरिया आहिनि। इहे आम इंसान आहिनि, दुनिया जो सभु कमु होशियारीअ सां कनि था पर आख़िरत जे बारे में ईअं जीअं चरिया माना जीअं गिदू बंदर में वेंदा आहिनि। इहे हिन 25 क़िस्म दिलनि जा जेके जेकॾहिं इन्हनि में सभु क़ुर में ॾिनियूं अथऊं, इन्हनि मां का बि हिकु इंसान वटि हूंदी जहन्नम में वेंदो। क़ल्ब सलीम जा 10 क़िस्म ॿुधाए। तंहिंजे करे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾे वॾे ख़तरे खां असांखे चयो आहे त दुआ घुरो। चओ छा चओ, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या मुक़ल्बिल क़ुलूब, ए मुंहिंजे दिलि खे फेरण वारा, चाहीं त हेॾे दिलि सलीम करे ॾी, चाहीं त दिलि ग़लीज़ करे ॾी। 25 क़िस्म विझी त असांखे उन्हनि में विझी छॾी, या 10 नेक दिलि जा क़िस्म असांजे दिलि खे फेराए उन ॾींहुं करी त चए थो या मुक़ल्बिल क़ुलूब, ए दिलनि खे हेॾे होॾे फेरण वारा। हालांकि अलाह कोन थो फेरे, उहो असां अमल अहिड़ा था अख़्तियार कयूं जो दिलि उन जे रिएक्शन में हेॾे फिरी थी वञे या हेॾे फिरी थी वञे। या मुक़ल्बिल क़ुलूब, ए दिलनि खे फेरण वारा, सबित क़ुलूबना अला दीनिक, असां दुआ था घुरूं त असांजे दीन खे उन 10 तरफ़नि ॾे फेर, असांखे पंहिंजे दीन खे क़ुर ते फेर। इहो आहे हीउ जेको मूं तव्हांखे ॾिनो आहे, हीउ तमामु अहम आहे। ॾिसो हीउ हिकिड़ा हीरा कढणा था पवनि, हिकु हिकु आयत ॻोल्ही। हे मां किथां कापी कोन कयो आहे, किथां कापी कोन कया। 25 दिलियूं मूं पाण क़ुर मां कढियूं आहिनि ऐं 10 दिलियूं नेक मूं ख़ुदि क़ुर मां कढी, ऐं पोइ वरी मां स्टडी कई आहे त हीअ दिलि आख़िर एॾी अहम छो आहे। पोइ मां ॾिठो साइंटिफिकली त दिलि सभु फ़ैसिला ॾी, मग़ज़ हिते आहे, हीउ ब्रेन आहे, हीउ त हिकिड़ो सिस्टम आहे जेको हिन जा आर्डर वठी ऐं पोइ कम थो करे। हे ब्रेन कुझु बि कोन थो सोचे, ब्रेन हिकिड़ी मशीन आहे जंहिंखे दिलि हुकुम थी करे उन ते हू अमल थो करे, दैट्स ऑल। सो अल्लाह ऐं असांखे ऐं तव्हांखे समझी ए दिलों के फेरने वाले हमारे दिलों को अपने दीन पर साबित रखे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हे प्रोग्राम सुबुह जो 7 बजे वरी रिपीट भी थींदो इंशाअल्लाह।